बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। उम्मीद तमाम सामीन मुकर्रम खैर आफ़ियत सां हूंदा। अल्लाह जे फज़ल व करम सां सेहत सलामती वारी ज़िंदगी जा मज़ा हासिल कंदा हूंदा। जामिया इस्लामिया हमादिया शाहबाज़ कॉलोनी जे दारुल इफ्ता मां दरस मसाइल जे सिलसिले में हाज़िरी ते खुश आमदीद। अॼु जो दर्स आहे तयम्मुम जे मसाइल जे सिलसिले में। जिन शयुनि सां तयम्मुम जाइज़ कोन्हे उन्हनि शयुनि जे मुतलिक़ गुफ़्तगू आहे। पहिरें नंबर ते त जेके शयूं मिट्टी जे क़िस्म मां न आहिनि उन्हनि सां तयम्मुम करणु जाइज़ नाहे। ॿिए नंबर ते उहे शयूं जेके बाहि में साड़ियण सां नरम थी वञनि, ॻरी थियूं वञनि, सड़ी थियूं वञनि, रख थी वञनि त उहे मिट्टी जे क़िस्म मां न आहिनि, जीअं कपिड़ो, काठी वग़ैरह। त अहिड़े जे क़िस्म सां तयम्मुम करणु जाइज़ नाहे। उन खां बाद में उहे मसाइल आहिनि या उहे असबाब आहिनि, उहे शयूं आहिनि जिन सां तयम्मुम टुटी थो पए। उन्हनि में पहिरियों आहे त जेकॾहिं वुज़ू जो तयम्मुम कयो हई मुतयम्मिम, वुज़ू जे मिक़दार जो पाणी मिलण सां तयम्मुम टुटी थो पवे। जेकॾहिं गुस्ल जो तयम्मुम कयो हई त गुस्ल जे मिक़दार जेतिरो पाणी मिलण सां तयम्मुम टुटी पवंदो आहे। ऐं जेकॾहिं पाणी इन मिक़दार खां घटि मिलियो त तयम्मुम न टुटंदो। जेकॾहिं का बीमारी जे करे तयम्मुम कयो हुयई ऐं बीमारी ख़तम थी वई आहे, उहो आर्ज़ो ख़तम थी वियो आहे, हाणे पाणीअ सां वुज़ू ऐं गुस्ल करण में नुक़सानु नाहे त तयम्मुम टुटी पवंदो। हाणे वुज़ू करणु ऐं गुस्ल करणु वाजिब थी पवंदो। ऐं जिन शयुनि सां वुज़ू टुटी पवंदो आहे उन्हनि शयुनि सां तयम्मुम बि टुटी पवंदो आहे। ऐं इस्तेमाल जे लाइ पाणी मिली वञण सां बेतयम्मुम टुटी पवंदो आहे। ऐं जेके शयूं उज़ुर जे करे जाइज़ हुयूं उन उज़रनि जे ख़तम थी वञण खां पोइ उहे बातिल थी वेंदियूं आहिनि। इहे कुझु तयम्मुम जा अहम ऐं ज़रूरी मसाइल हुया। इंशा अल्लाह ताला बाक़ी मसाइल ईंदड़ दर्स में बयानु कया वेंदा।